मौजूद साथियों अस्सलाम वालेकुम। मां आहियां हुसन अब्बास। 2008 में जॾहिं मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिबा शहीद थी वई, उन खां पोइ जॾहिं पीपल्स पार्टी जी गवर्नमेंट आई, मोहतरम आसिफ अली ज़रदारी साहब जॾहिं पाकिस्तान जो सदर थियो त उन हिकिड़ी पॉलिसी ठाही ऐं उन पॉलिसी ते उन अमल करायो। उन जी पॉलिसी इहा हुई त जेके सिंध में पीपल्स पार्टी जा मुखालिफ़ भोतार आहिनि उन्हनि जे साम्हूं नंढड़ा ॿिया भोतार पैदा कया वञनि ऐं ईअं ई सॼी सिंध में उन पॉलिसी ते अमल जारी रहियो ऐं उहो 15 सालनि खां अॼु ॾींहं ताईं जारी आहे। नवाबशाह ज़िले में, नवाबशाह असांजो मक़ामी ज़िलो आहे, उन ज़िले में ॾाहिरी सरदार जेके जदी पुश्ती सरदार रहंदा आहिनि। हूअं त सॼी सिंध जो को बि सरदार को चङो त न आहे, बहरहाल जॾहिं ॾाहिरी सरदारनि जे साम्हूं पुराणा सरदार आहिनि उन्हनि जे साम्हूं इस्माइल ॾाहिरी साहब खे सरदार बणायो वियो। मोहतरम इस्माइल ॾाहिरी साहब पाण हिकिड़ो वर्कर हुयो, लोअर क्लास जो माण्हू हुयो, पंधु हलंदड़ माण्हू हुयो। पोइ उनखे खानमन ॾाहिरी, बहादुर ॾाहिरी उन्हनि जे साम्हूं उन्हनि खे सरदार ठाहियो वियो ऐं इहो जेको सरदार मोहम्मद इस्माइल ॾाहिरी साहब हुयो उनखे क़ाइम अली शाह जे दौर में उनखे सूबाई सलाहकार बि बणायो वियो। उनखे ज़िले ते वॾा पावर ॾिना विया ऐं पोइ उन सॼे ज़िले खे कंट्रोल करण जे लाइ ख़ुसूसन पंहिंजी जेका उनजी ॾाहिरी बिरादरी आहे उनखे उन वॾो कंट्रोल करण जी कोशिशि कई। ऐं हीउ जेको छोटू भोतार थी वियो, छोटू भोतार मां मुराद भोतार छोटू भोतार इस्माइल ॾाहिरी साहब इन शरीफ़ इज़तदार मोज़िज़ ॾाहिरी कबीले जे कई घरनि खे, कई माण्हुनि खे बर्बादु कयो। उनजो सबूत बि मौजूदु आहिनि। उते असीं पाण वञी उहे जॻहियूं ॾिसी बि आयासीं जिथे ॾाहिरियुनि जा घर बि ठाथा विया ऐं इन सरदार पंहिंजे पावर जे नशे में पंहिंजो सभु हदूं जेके आहिनि ज़ुल्मत जूं उन्हनि खे पार करे वियो। इस्माइल ॾाहिरी साहब जॾहिं ज़िले में एॾी वॾी ताक़त पकड़ी त मजबूरन जेके रियल ॾाहिरी सरदार आहे उन्हनि खे पीपल्स पार्टी में ऐलान करिणो पइजी वियो, छाकाणि त उन्हनि जा घट घेड़ हर तरफ़ खां बंदि कया विया ऐं जिन सरदारनि जी ज़िले नवाबशाह नौशहरे में राति हूंदी हुई उन्हनि सरदारनि जे ओताकुनि ते माना पखी ऐं जानवर बि जेको आहे सो उहे बिणभांग थी वियूं। उन्हनि सरदारनि ॾे को माण्हू लहण लाइ तयारु न हो। उन्हनि सरदारनि जी को पुलिस वारो, को रेवेन्यू डिपार्टमेंट, को पटे वारो बि ॿुधण लाइ तयारु न हो। उन्हनि सरदारनि खे एॾो सोढ़ो कयो वियो, मजबूर थी ॾाहिरी सरदारनि पीपल्स पार्टी में ऐलान कयो ऐं हाणे उहे पीपल्स पार्टी में आहिनि ऐं खानमन ॾाहिरी साहब MP रहियो ऐं हाणे हिन वक़्तु 2024 जी हीअ हलंदड़ इलेक्शन में बहादुर ॾाहिरी साहब MP जी सीट ते उनखे टिकट ॾिनी आहे पीपल्स पार्टी। उते छा थियो आहे, छोटू भोतार मोहम्मद इस्माइल ॾाहिरी साहब बि फारम भरायो ऐं जॾहिं फारम भरायूं त पीपल्स पार्टीअ टिकट जो ऐलान बहादुर ॾाहिरी खे कयो। ज़ाहिर आहे उहो त आसिफ अली ज़रदारी साहब त सरदारनि खे सोढ़ो करण लाइ त जीअं असांजी पार्टी में अचनि न, त टिकट त उन्हनि खां सवाइ त ॿियनि खे नथो ॾेई सघे, इहा हक़ीक़त बि आहे। ऐं हिननि ॾाहिरी माज़ी बैदि हिननि जो ख़तरनाक रहियो हूंदो ऐं हुयो बि, पर मौजूदा दौर में हिननि पंहिंजे बिरादरी ते वॾो हथु रखियो, ओड़े पाड़े ते हथु रखियो ऐं हीअ माना हिकिड़ा ठीकु चङा माण्हुनि जे तौर ते मुतारिफ़ थिया, साम्हूं आया। मोहम्मद इस्माइल ॾाहिरी साहब छा कयो जो प्रेस कॉन्फ्रेंस कयईं जॾहिं उनखे टिकट न मिली, उन में उन रड़ियूं कयूं ऐं उन रुनो, उन ॻोढ़ा ॻाढ़िया ऐं ॿुधायो त जनाब मूं तव्हांजे लाइ वॾियूं क़ुर्बानियूं ॾिनियूं, मूंखे तव्हां सलाहकार कयो, मूं हुननि जा घटि घेड़ बंदि कया, हिननि खे सोढ़ो कयो ऐं मुंहिंजा वॾा भाउ, मुंहिंजा क़ाइद मूंखे टिकट ॾे। मोहम्मद इस्माइल ॾाहिरी साहब जे लाइ इहो मशहूरु आहे त पाण इलाही जेके इलीगल कारोबार आहिनि, समाजी बुरायूं जेके आहिनि उन्हनि खे फ़रोगियत ॾियण में मोहम्मद इस्माइल ॾाहिरी साहब जो हथु रहियो आहे। ॻाल्हि जेका आहे हाणे मोहम्मद इस्माइल ॾाहिरी साहब रोए पियो त मां ख़ुदकुशी कंदुसि, समुंड में वेंदुसि ऐं समुंड जे अंदरि कुता मुंहिंजो लाश खाईंदा। ख़ैर समुंड में कुता न आहिनि वेंदा ऐं मां ख़ुदकुशी कंदुसि, उन रोईंदो, उन वॾियूं रड़ियूं कयूं। हालांकि कुझु साल ॾेढ पहिरियां जी ॻाल्हि आहे त मियां जे कुबनि जा आसपास जेके ॾाहिरी आहे उन्हनि जा उन घर ठाथा, उन्हनि खे जेलनि में बंदि करायो
ऐं हाणे हू चए थो त हुनखे केरु वोट ॾींदो। उहो सरदार आहिनि, ठीकु आहे, उन्हनि जो हिकिड़ो पंहिंजो हिकिड़ो बैकग्राउंड आहे, हिन जो त को बैकग्राउंड बि कोन्हे। छोटू भोतार ऐं सॼी सिंध में जेके छोटू छोटू भोतार आहिनि उन्हनि में रड़ियूं पियल आहिनि, ऐं उहे जेके रड़ियूं आहिनि उहे अर्श वारो त अलाए ॿुधे अलाए न ॿुधे, पर ज़रदारी साहिब जे कननि ताईं नथियूं पहुचनि। आउं सम्झां थो त छोटू भोतार खे टिकट न ॾेई करे पीपल्स पार्टी मुंहिंजे ख़्याल में इहो बहितर फ़ैसिलो कयो आहे। बाक़ी हाणे ज़ाहिर आहे पीपल्स पार्टी सॼी सिंध खे यरगमाल बणायो वेठी आहे। पीपल्स पार्टी सिंध जे माण्हुनि खे मुकमल तौर ते बर्बादु कयो छॾियो आहे, ऐं उहो सिलसिलो पीपल्स पार्टी जेकॾहिं वरी गवर्नमेंट आई त उहो जारी रहंदो। ऐं बिरयानी जूं प्लेटूं बि हलनि पियूं, डांसूं बि हलनि पियूं, मौजूं बि हलनि पियूं, पुलिस जे पहिरे में वर्कूं बि थियनि पियूं, धाड़ियल लोफर बि जेको आहे जो वर्कुनि में आहिनि। ऐं ॾिसजे त छोटू भोतार जेको आहे मोहम्मद इस्माइल डायरी साहिबु, उहो इलेक्शन में बीहे थो आज़ादु हैसियत में, या हथु खणी वञी भोतार जे दर ते साॻी ड्यूटी साॻी पघार ते साॻी रोज़ीअ सां वञी लॻे थो, या मुक़ाबिलो करे थो। हिकु उहो ॾिसणो आहे। ॿियो PS 14 ते छा पियो थिए उनजे बारे में बि तव्हांखे अहम इंफॉर्मेशन ॾियूं था। मुंहिंजे हिन वीडियो खे जेकर तव्हांखे पसंदि आई हुजे त हिनखे लाइक कयो, शेयर कयो, सब्सक्राइब कयो, हौसला अफ़ज़ाई कयो। महिरबानी।